तोखे केर विसारे साईं, तोखे केर विसारे। दोस्तों, सिंधी माण्हुनि जे दिल ते राज कंदड़ सिंध जो सरमोड़ रागी मास्टर मंज़ूर, जंहिंखे सिंधी गीतनि जो शहज़ादो बि चयो वेंदो आहे। मास्टर मंज़ूर अवामी अंदाज़ जे फ़नकार मखणे फ़क़ीर जे घर में 8 जुलाई 1974 ते ॻोठ नओं ठारो वधो तालुक़े मीरो ख़ान ऐं ज़िले लालकाणे में जनमु वरितो। मास्टर मंज़ूर जो वालिदेन तरफ़ां क़दरे हसीन नालो रखियो वियो हो। मास्टर मंज़ूर पहिरीं तालीम पंहिंजे अबाणे ॻोठां हासिलु कई, पोइ संदन वालिदेन कंबर लॾे आया। दोस्तों, हुनखां पोइ बाक़ी तालीम कंबर मां ई हासिलु कयईं। दोस्तों, मास्टर मंज़ूर खे नंढपिण खां ई क्रिकेट रांदि सां घणी दिलचस्पी हूंदी हुई। मक़ामी सतह ते हुन उन ई रांदि में पंहिंजे पाण खे पाण मंडरायईं, पर राग पंहिंजे पीउ मखणे फ़क़ीर संदसि ऐं चाचे मोर फ़क़ीर खां वरसे में मिलियलु हो। दोस्तों, 8 सालनि जी उमिरि में ई उस्ताद मास्टर मंज़ूर पंहिंजे ॻाइण जी शुरूआति करे ॾिनी हुई। शायदि उन करे ई हुन पंहिंजी नंढी उमिरि में ई सुराला करणु शुरू करे ॾिना हुआ। दोस्तों, पहिरियों हुनजो ऑडियो एल्बम 1992 में रिलीज़ थियो। दोस्तों, मास्टर मंज़ूर जा 500 खां वधीक कलाम ऑडियो कैसेटनि में रिकॉर्ड थी चुका आहिनि। दोस्तों, 2003 में उस्ताद मास्टर मंज़ूर दुनिया जी पहिरीं सिंधी चैनल KTN ते पहिरियों गानो हर जाइ पहिरीं हर महफ़िल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी खेसि अवाम जी तमामु घणी पज़ीराई मिली ऐं घणी ई मोट मिली। दोस्तों, हिन कलाम ज़रिए सिंधी माण्हुनि जा मन मोहे विधा, घणी मोट मिली ऐं दोस्तों घणी पज़ीराई हिन कलाम मास्टर मंज़ूर साहब खे ॾियारी ऐं उन्हनि जे दिलि में हिन कलाम जायूं ठाहे वरितियूं। दोस्तों, मास्टर मंज़ूर जूं 150 खां वधीक कैसेटूं रिलीज़ थी चुकियूं हुयूं। हुनखां पोइ हुन KTN, सिंध TV ऐं कशिश TV इन घणनि चैनल ते पुण गाना ॻाया। अॻिते हली पंहिंजे वधंदड़ मुसरिफ़तनि सबबि साल 2000 खां पंहिंजे ॻोठ खे छॾे हैदराबाद जे कासमाबाद में रिहाइश अख़्तियार कई। मास्टर मंज़ूर ऑडियो कंपनियुनि खां अलावा रेडियो ऐं टेलीविज़न ते पुण ॻायो ऐं रेडियो ते खेसि जग मशहूरु ब्रॉडकास्टर नसीर मिर्ज़ा मुतारफ़ करायो। दोस्तों, मास्टर मंज़ूर सिंधी ॿोली समेत सिंधी, सराइकी, बलोची, पंजाब की, उर्दू में पुण ॻायो। मास्टर मंज़ूर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सचल सरमस्त ऐं शेख अयाज़, उस्ताद बुखारी समेत केतिरनि ई शाइरनि जा कलाम ॻाया। मास्टर मंज़ूर 22 अप्रैल 2012 ते पुरस्कार नमूने परस्तारनि खे अचानक विछोड़े जो गहरो सदमो ॾेई पंहिंजे परस्तारनि खां हमेशह लाइ विछड़ी वियो। समझी न सघंदुसि आऊं लॻे थो इश्क बि हिकिड़ो ॾाऊं लॻे थो। दोस्तों, हिन जा केतिरा ई कलाम सिंध ऐं पाकिस्तान जे ॿिनि सूबनि में वॾी मक़बूलियत माणी। संदसि मशहूरु कलाम हर जाइ पहिरीं हर महफ़िल में। दोस्तों, मास्टर मंज़ूर जी शादी अफ़शां सां थी, जंहिं मां खेसि 5 ॿार हुया। हिन 2003 में हैदराबाद जे कासमाबाद में रिहाइश अख़्तियार कई। अफ़सोस सां 20 अप्रैल 2012 ते हिन पंहिंजे घर में ख़ुदकुशी कई, जंहिं जो सबबु संदसि घरवारी सां अलहदगी ॿुधायो वियो। खेसि हैदराबाद जे वांदी हसीन क़ब्रिस्तान में दफ़न कयो वियो।